मोड़ खां शुरू थे थी हर जा ज़िंदगानी तुझी अलड़ वही हुजे मुंहिंजी बि फूह जवानी उन मोड़ खां शुरू थे थी हर जा ज़िंदगानी तुझी अलड़ वही हुजे मुंहिंजी बि फूह जवानी। 10 जनवरी 210 जनवरी 2001 उन्हीं महान कवि उन्हीं कलाकार ऐं सिंध जे मशहूर फनकार करताल ऐं चपड़ी जे बेताज बादशाह सिंध जे बबर शेर फनकार उस्ताद जलाल चांडी जी वरसी जो ॾियारो आहे। 210 जनवरी 2001 ते उस्ताद जलाल चांडियो इन फ़ानी दुनिया मां मोकिलाए पंहिंजे परिस्तारनि खां मोकिलाए पंहिंजे चाहींदड़नि खां मोकिलाए असां खां हमेशा लाइ हलियो वियो। जलाल चांडियो उन वक़्तु सिंध ते निर्वार थियो, सिंधी मौसीक़ी में नालो कमायई जंहिं वक़्त में हिते मौसीक़ी ते हर जॻह ते पंजाबी कलाम पंजाबी धुनूं ऐं पंजाबी गाना हर जाइ ते हलंदड़ हुआ। रस्तनि ते रोडनि ते घरनि में दुकाननि में होटलनि ते केस्टनि में गाॾियुनि में ट्रैक्टरनि ते बसुनि ते हर जाइ ते जेको आहे पंजाबी कलाम हलंदा हुआ। दोस्तो उस्ताद जलाल चांडियो जॾहिं महफ़िलुनि में वेंदो हो, जॾहिं काज में वेंदो हो, जॾहिं उस्ताद जलाल चांडी जो नालो जेको हो शादियुनि जे कार्डनि में लिखिबो हो ऐं पार्टियुनि जे कार्ड में माना लिखिबो हो, दावतनि जे कार्ड में उस्ताद जो नालो लिखिबो हो ऐं माण्हुनि खे ख़बर पवंदी त उस्ताद जलाल चांडियो फ़िलाणी ॾींहं ते फ़िलाणी महल फ़िलाणी राति फ़िलाणे ॻोठ में फ़िलाणी जी दावत ते अची रहियो आहे ऐं राति जो महफ़िल थींदी त उस्ताद जलाल चांडी जा चाहींदड़, उस्ताद जलाल चांडी जा मदाह, उस्ताद जलाल चांडी जा परिस्तार पैदल पंधु परे परे खां काही करे पांधीअड़ा अची उन ॻोठ में गॾु थींदा हुआ ऐं उस्ताद जलाल चांडी जी सिक लाहिण जे लाइ उहो राति उते तरसी पवंदा हुआ ऐं उस्ताद जलाल चांडी जो सॼी राति कलाम ॿुधंदा हुआ ऐं उस्ताद जलाल चांडी ते पैसा अलॻि घुरींदा हुआ। दोस्तो उस्ताद जलाल चांडियो पंहिंजे फ़न में खूब नालो कमायो। सिंध, पंजाब, बलूचिस्तान, पूरे पाकिस्तान खां वठी सऊदी अरब, दुबई, कतर ऐं भारत ताईं उस्ताद जलाल चांडियो मशहूरु रहियो। दोस्तो उस्ताद जलाल चांडियो उहो वाहिद रागी हो जंहिंखे हर जाइ ते ॿुधियो वियो, ओतिरे ई चाह सां, ओतिरे ई शौक़ सां, ओतिरी मोहबत सां, ओतिरे ई सिक सां उस्ताद जलाल चांडी खे ॿुधियो पियो, बार बार ॿुधियो वियो, लातादाद ॿुधियो वियो, लामहदूद ॿुधियो वियो ऐं उस्ताद जलाल चांडियो उहो वाहिद फ़नकार हो जंहिंजूं केस्टूं सभ खां वधीक ख़रीद कयूं वियूं, विकिरो थियो कंपनियूं जेके आहिनि उहे उस्ताद जलाल चांडी जे अॻियां झुकी पियूं त बि तव्हां मुंहिंजी कैसेट कढो, अचो असांजी कंपनी में अचो, अचो असांजी कंपनी में अचो। उस्ताद जलाल चांडी जूं हज़ारें केस्टूं निकितियूं ऐं अगरि तादाद जी ॻाल्हि कजे त उस्ताद जलाल चांडी घटि में घटि जेको आहे 15,000 ताईं जेको आहे एल्बम कढिया ऐं प्राइवेट महफ़िलूं अलॻि हुयूं। दोस्तो पंहिंजे राग जी जेका शुरूआति जेको आहे दरगाहनि खां शुरू थी, दरगाहनि खां शुरू कई ऐं पंहिंजे उस्ताद अली गुल महर सां गॾिजी करे दरगाहुनि ते ॻाईंदो, उर्सनि ते ॻाईंदो, मेलनि ते ॻाईंदो त उस्ताद जलाल चांडियो ईअं ॻाईंदो। पोइ ॻाईंदे ॻाईंदे पोइ उस्ताद जलाल चांडियो कैसेट जी दुनिया में आयो ऐं ईंदे ई मक़बूल थी वियो ऐं चोटी जे फ़नकारनि सां हिन जो मुक़ाबिलो थियो जंहिंमें उस्ताद जलाल चांडियो सुरखरू थियो।
जान को जुदाई करे दोस्तों उस्ताद जलाल चांडे आशिकनि जूं ॻाल्हियूं बि कयूं, माशूकनि जूं ॻाल्हियूं बि कयूं, महबूबनि जूं ॻाल्हियूं बि कयूं, मारवड़नि जा सूर बि ॿुधाया, साॻिएड़नि जूं तकलीफ़ूं बि ॿुधायूं, पंहिंजी धरती जी बि ॻाल्हि कई, पंहिंजे धरती वारनि जी बि ॻाल्हि कई, पंहिंजे ॻोठ वारनि जी बि ॻाल्हि कई, पंहिंजे मुल्क जी बि ॻाल्हि कई, पंहिंजे महबूबनि जी ॻाल्हि बि कई। दोस्तों हर कंहिं जेको आहे सिंधी जी तर्जुमानी कई दोस्तों। ऐं उस्ताद जलाल चांडे जेको सिंधियुनि जे दिलनि जो तर्जुमान हो ऐं सिंधियुनि जी दिलनि ते हुकूमत कंदड़ हो ऐं हुनखे हुकूमत जो ॾांहुं हो दोस्तों, हुन हुकूमत करे ॾेखारी दोस्तों। मुझा पखी परदेसी जावे हूँ जावनू बेड़ो भरियो बिठोवा परी मिलू न मिलू रे बेड़ो भरियो बिठोवा परी मिलू न मिलू मुझा पखी परदेसी जावे हूँ जावनू मुझा पखी परदेसी जावे हूँ जावनू। दोस्तों अॼु बि झर झंग में हर जाइ ते उस्ताद जलाल चांडे जा कलाम पिया हलनि, ॿुधनि पिया माण्हू, अॼु ताईं बि ॿुधनि पिया दोस्तों। अॼु ताईं उस्ताद जलाल चांडे जा मदा हर जाइ ते मौजूदु आहिनि ऐं उस्ताद जलाल चांडे सां मोहबत करे रहिया आहिनि, साॻी मोहबत करे रहिया आहिनि। उहा ई पुराणी मोहबत उस्ताद जलाल चांडे सां। उस्ताद जलाल चांडो ज़ाहिरी तौर ते त न आहे पर दिलनि में ज़िंदा आहे, अमर रागी आहे जेको हमेशह अमर रहंदो, पंहिंजे कला सां गॾु पंहिंजे फ़न सां गॾु सिंधियुनि जे दिलनि में ज़िंदा आहे ऐं पंहिंजी आवाज़ में अॼु ताईं धरतीअ ते गूंजे पियो दोस्तों। अॼु बि उस्ताद जलाल चांडो ओतिरो ई मशहूरु आहे, ओतिरो ई मक़बूल आहे जेतिरो कल्ह हो। अॼु बि अवाम उन सां ओतिरी मोहबत थी करे, चाहत थी करे ऐं पंहिंजो दिलि ॾेई वेठी आहे ओतिरो ई जेतिरो पहिरियां हुई। अॼु बि उस्ताद जलाल चांडो हवाउनि में, फिज़ाउनि में, हर जाइ ते, धरती ते, ॻोठनि में, झर में, झंगल में, ट्रैक्टरनि ते, पोइ सिंध हुजे, भारत हुजे, सऊदी हुजे, पंजाब हुजे, बलूचिस्तान हुजे, जिते वेंदो उस्ताद जलाल चांडो वॼे पियो, थर में वॼे पियो, बर में वॼे पियो, झर में वॼे पियो, झंगल में वॼे पियो, जबल में वॼे पियो। उस्ताद उस्ताद आहे, उस्ताद वॼंदो रहंदो, उस्ताद जा कलाम हलंदा रहंदा ऐं सुरनि जी विरखा थींदी रहंदी। वो काछे यार वलवा लहे बेकरारी पक गए नी पीलू पक गए नी पीलू पक गए नी पीलू पक गए नी पीलू तेरी इंतजारी काछे यार वलवा रे लहे बेकरारी काछे यार वलवा मुँह लहे बेकरारी। दोस्तों जीअं उस्ताद जलाल चांडे खे न ॿुधो, जीअं उस्ताद जलाल चांडे जा कलाम न ॿुधिया, जीअं उस्ताद जलाल चांडे जो सुर न ॿुधो, जीअं उस्ताद जलाल चांडे जा तर्ज़ न ॿुधा, जीअं उस्ताद जलाल चांडे जी वजत न ॿुधी त उन सम्झो ज़िंदगी में कुझु न ॿुधो। उस्ताद जलाल चांडो उहो रागी हो जीअं दिलनि जा तार छेड़िया, जीअं महबूबनि जे दिलनि जा तार छेड़िया, जीअं आशिकनि जी तर्जुमानी कई, जीअं दिलि खड़काया, दिलि खे धोड़ियो ऐं माण्हुनि जे ज़मीरनि खे लोॾियो ऐं जागरता पैदा कई। पंहिंजे फ़न सां, पंहिंजे किरदार सां, पंहिंजी गुफ़्तगू सां माण्हुनि खे सम्झायो, सोली सिंधी में सम्झायो ऐं कलामनि खे सही तरह सां वेहक ॾिनी ऐं कलामनि खे सही बिहारियो ऐं भलनि भलनि शाइरनि खे आंदो जेके झर झंग वारा हुआ, जेके ॿनी ॿारे वारा हुआ, जिन खे केरु पुछंदो न हो, उन्हनि खे उस्ताद जलाल चांडो मैदान ते आंदो
अली हसन बबर खे आंदो, अनवर कमरानी खे आंदो, गुलाम हैदर गज्जू खे आंदो, महर फ़कीर खे आंदो ऐं राशिद मोराई जेको उस्ताद जलाल चंद जे पंहिंजे इलाइक़े जो कलाकार हो हुनखे आंदो, अब्दुल ख़ालिक अब्द खे आंदो। दोस्तो इहे वॾा शाइर हुआ, वॾा कलाकार हुआ ऐं अॼु ताईं कुझु ज़िंदा आहिनि जेके पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो करे रहिया आहिनि ऐं धरती जे माण्हुनि लाइ पंहिंजी शाइरी करे रहिया आहिनि। सो हीअ दुनिया फ़ानी आहे, हर कंहिंखे वञिणो आहे, पीर पैगम्बर गौस कुतुब ओलिया अंबिया दोस्तो हिन दुनिया मां हलिया विया, असांखे बि वञिणो आहे। ईअं हर को वेंदो ऐं उस्ताद जलाल चंद जो बि हिन धरती मां मोकिलाई कई ऐं उस्ताद जलाल चंद 10 जनवरी 2001 ते धरती खां मोकिलाणी कई, पंहिंजे मारूरनि खां मोकिलाणी कई, पंहिंजे परिस्तारनि खां मोकिलाणी कई। दोस्तो दरवेश ॾिसी चए थो पानी मुंड वटि माद छाऊंदो खुशी जन के जन खुशी के जनवारी खुशी जन के जन खुशी के जनवारी दोस्तो जॾहिं उस्ताद जलाल चंद जी वफ़ात जो ॿुधी करे आवाम में ख़बर पई त उस्ताद जलाल चंद वफ़ात करे वियो आहे त हर अख आली थी वई, हर घर में कोहराम मची वियो। दोस्तो हर सभु काहे पिया मोरे ॾे उस्ताद जलाल चंद जी उताक ॾे, उस्ताद जलाल चंद जे घर ॾे, फुलनि ॾे, सभु काई पिया ऐं उते मेड़ गॾु थी वियो, लखनि जो हुजूम थी वियो। दोस्तो उन वक़्त जे अख़बारनि मीडिया वारनि सभिनी इहे ख़बरूं ॾिनियूं ऐं कई बेहोश थी विया, कई होश पंहिंजो गवाए वेठा ऐं वॾा वॾा फ़नकार, चोटी जा फ़नकार सभु अची उते जमा थिया, उस्ताद जलाल चंद जे तदफ़ीन ते सभु जमा थिया। दोस्तो किरोड़नि मां कुड़ी के वठनि था बात वहदत जी जॾहिं के कल्प कानंद जो 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 दोस्तो दुआ कयो अल्लाह पाक उस्ताद जलाल चंद खे उनजी वरसी जे ॾियारे ते 10 जनवरी ते बख़्श फरमाए ऐं उनखे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फरमाए ऐं उन्हनि जे गुनाहनि खे दरगुज़र करे ऐं उनजी बख़्शिश फरमाए। दोस्तो मां सम्झा थो हीअ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त असांजे वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं असांजी चैनल कामरान जानी सिंधी खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। महिरबानी। अल्लाह हाफ़िज़ दोस्तो।